घोटकी में महर ग्रुप के 3 उम्मीदवारनि समेत 8 ॼणनि खिलाफ़ इलेक्शन कमीशन के मेंबर ड्यूटी में मुदाखलत जो केस दाख़िल कराए छॾियो। इलेक्शन कमीशन जो मुलाजिम अब्दुल माजिद कल्होड़ो की फरियाद ते घोटकी के ए सेक्शन थाने ते केस दाख़िल कराए वरितो, जंहिंमें महर ग्रुप के उम्मीदवारनि वार्ड नंबर 12 के उम्मीदवार अशोक कुमार, अगूणे बार के सदर एडवोकेट सद्दाम चंद, वार्ड नंबर 14 के आज़ाद उम्मीदवार और यूसी कादिरपुर के डिस्ट्रिक्ट काउंसिल के मेंबर वाहिद बख्श भुट्टो, सनावला महर समेत 8 अणजातल माण्हुनि खे नामज़द किया वियो आहे। फरियादी अब्दुल माजिद कल्होड़ो फरियाद में मौक़िफ़ इख्तियार किया है तो 9 जून ते इलेक्शन कमीशन ऑफिस में आरओ इमरान शेख और मंजूर हुसैन सां मीटिंग में वेठल हो तो जवाबदारनि चयो त पोलिंग एनटीवी कुर्बान कॉलोनी की ॿाहिराड़े में मुंतकिल कराई है। हुन चयो ॼाणायल जवाबदारनि खे ॿुधायो आहे त अव्हां जी जूं लिस्टूं DRO ॾांहुं उमाणियूं आहिनि, जंहिं ते हू मथनि मछिजी पिया। FIR में ॼाणायो वियो आहे त मथे ॼाणायल जवाबदारनि संदन ड्यूटी में मुदाखलत कई आहे। उन मौक़े ते जवाबदार धुर जे ॼाणायल उम्मीदवारनि वाहिद बख्श भुट्टो, अशोक कुमार जो चवणु हो त इलेक्शन कमीशन ऑफिसर हुकूमती धुर जे वंगार वेंदे इलेक्शन मां हुननि खे आउट करणु चाहे थो, पर संदन हौसला बुलंद आहिनि। घोटकी में पुलिस चढ़ाई करे IBA पब्लिक स्कूल के शागिर्द के गिरफ्तार करे गुम करे छड़ियो। शागिर्द के वारसन पारा एहतजाजी मुजाहरो करे धरणो हयो वियो। गोठ पंजो लबाणू में घोटकी पुलिस शागिर्द सईद अहमद चौहान के गिरफ्तार करण बैद गुम करे छड़ियो। शागिर्द के गिरफ्तार करे गुम करण वारे अमल खिलाफ संदत वारिस औरतों और मासूम ॿारनि समेत पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहरो करे लबाणू स्टाफ वट क़ौमी शाहरा ते धरणो हयो वियो। मचरियल माण्हुनि ट्रायरनि के बाहियूं ॾेई जंहिं सबब ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। उन मौके ते अब्दुल गफूर चौहान, नदीम अहमद, मुस्मात रहीमा, वसीम अहमद और साबिर अली मीडिया के बुधायो संदन बिरादरी के बासर शख्स कबूल अहमद चौहान से जमीन ते तकरार हलंदड़ आहे। पुलिस बासरनि जे वंगार बणिजी संदन नौजवान के गिरफ्तार किया है। हुननि इल्ज़ाम हयो पुलिस घर मथा चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद करण बैद सईद अहमद चौहान के खंबे खणी वई है।